फरमाई अलम तर कैफ ज़रबल्लाहु मसलन कलिमतन तय्यिबह। रब फरमायो जेको भी तव्हांजे ज़ुबान मां भलो लफ्ज़ निकतो, तव्हांजे ज़ुबान मां निकतो ला इलाहा इल्लल्लाह, तव्हांजे ज़ुबान मां निकतो सुब्हानल्लाहि व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम। फरमाई जेको भी तव्हांजी ज़ुबान मां भलो लफ्ज़ निकतो का शजरतिन तय्यिबा, जंहिं ज़मीन में भलो वण पोखियो। मिसाल ॾिबो पोइ ॻाल्हि सम्झ में। हदीस में चे तो मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, फरमायो मेराज वारी रात सते आसमान ते बैतुल मामूर वट मुझी हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम सां मुलाकात थी। इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो मुझा सोना पंहिंजी उम्मत के मुझो न्यापो ॾिजां अल जन्नत क़ियान, जन्नत खाली प्लाट था, जन्नत में का शय कान थव, न बाग न बागीचा न बंगला न महलातूं। हाणे जेको तुंहिंजो उम्मती ज़मीन ते पढ़ंदो सुब्हानल्लाहि व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम, अल्लाह ताला तुझे उन उम्मती जे लाइ जन्नत जे उन खाली प्लाट में हिकिड़ो वण थो पोखराए जो 500 साल भले घोड़े के उन वण जे थुर जे भरिसां बीहारे करे ढुकायो, पर उन वण जे लाम जी छांव खान खुटंदी। एॾो वॾो वण थो रब पैदा फरमाए। असांजा हज़रत साईं ॿेर वारा रहमतुल्लाह अलैहि, अल्लाह उन्हनि जी क़बर ते किरोड़ा रहमत नाज़िल फरमाए। साईं जनवरी हिन नमूने सां मिसाल ॾेई करे सम्झाईंदा हा, फरमाईंदा जॾहिं बानो ज़िक्र जी मजलिस में, क़ुरान मजीद जे मजलिस में, दुरूद जी मजलिस में वेहंदो आहे त उन जे जन्नत जे बंगलनि में ठक ठक शुरू थी वेंदी आहे। के फरिश्ता सिर सोन जी खयूं पिया अचनि, के चांदीअ जी खयूं पिया अचनि, के मुश्कई अंबर जो गारो पिया ठाहिनि, के अंबनि जूं चकियूं पिया पोखिनि, के खजनि जूं जतियूं पिया पोखिनि, के सूफ़नि जा बाग पिया पोखिनि, के अंगूरनि जा बाग पिया पोखिनि, के खीर जूं नहरूं पिया खोटनि, के माखी जा वाह पिया खोटनि। फरमाईंदा पर जॾहिं बानो अल्लाह जे नाले खां गाफ़िल थी वेंदो आहे, ओताकुनि में वञी तास ऐं पता खेॾंदो आहे, होटलुनि ते वञी ड्रामा ऐं फिल्मूं ॾिसंदो आहे, बेहयाई बुछड़ाई जे प्रोग्रामनि में पंहिंजो वक़्तु ज़ाय कंदो आहे, तो ये फरिश्ता तेशूं करनियूं मारा उछलाए हथ ॿधी वेही रहंदा। तव्हां चाहियो था त असांजे जन्नत जे बंगलनि जो कमु हले या अध में रहे? हिते घर अध में रहियल आहे त केॾो फ़िकिर आहे, चवंदा कर्ज़ खणी बि छित ताईं पहुचायूं। हालांकि जेको तव्हां असां अमीन लाखों में घर ठारायो आहे, इन में या त सईदाबाद या सकरनि जे पठनि जूं सिरूं, पर तव्हां क़ुरान मजीद जे मजलिस में वेठा हो, उते जन्नत में जेके असांजे लाइ बंगला तयार पिया थियनि, उन्हनि जी हिकिड़ी सिर सोन जी, हिकिड़ी सिर चांदीअ जी। ही जेके तव्हां असां बंगला ठहराया आहिनि, अमीन लाखों में घर ठहराया आहिनि, इन्हनि जी ओसारी या त गारे ते या त सीमेंट ते, पर क़ुरान मजीद जे मजलिस में तव्हां वेठा हो, उते जन्नत में जेके असांजे लाइ बंगला तयार पिया थियनि, उन्हनि जी ओसारी मुश्क ऐं अंबर जे गारे सां
दर्दूं भी मुश्कई अंबर जे गारे सां पियूं बंदि थियनि। ही जेके तव्हां ई असां बंगला ठाराया आहिनि, इन्हनि में त वधि में वधि 15 साल 20 साल रहंदासीं। 20 सालनि खां बाद असांजो जनाज़ो निकिरंदो। पर क़ुरान मजीद जे मजलिस में तव्हां वेठा हो, उते जन्नत में जेके असांजे लाइ सोने चांदी जा बंगला पिया तयार थियनि, क़ुरान थो फरमाए ख़ालिदीन फ़ीहा ला यबगून अन्हा हिवला। रब फरमायो उन्हनि बंगलनि में दाख़िल थींदव त वरी कॾहिं बि निकिरंदव कोन, सदाई पिया उन्हनि बंगलनि में रहंदव। मां त वाइज़नि में चवंदो आहियां रुगो इहे असांजा मुस्लमान मुवहिद तव्हां जहिड़ा तौहीद परस्त पछाड़ीअ ते रुगो वाइज़ ॿुधनि नी, निमाज़ पढ़नि, रुगो वाइज़ ॿुधनि त असांजे जन्नत जा बंगला ठही विया। इहे जेके भॼी विया नी, इन्हनि खे ख़बर ई न आहे, इन्हनि मजलिसनि जे क़दुर जी इन्हनि खे ख़बर ई न आहे। जंहिं महिल अखियूं बंदि थियूं नी, अकेलो क़बर में छॾे ईंदा नी, पोइ ख़बर पवंदी त वञ जरा छा कयो, बंगलो दॿे रहिजी। हिते आहे छा? हिते हर शइ आरज़ी अथव, माल आरज़ी, जान आरज़ी, इज़त आरज़ी, जवानी आरज़ी। बाबा ये जेके कुराड़ा वेठा आहिनि, ये असुल वॾी कुराड़ा या पहिरीं जवाना? पहिरीं जवाना। को वक़्तु अहिड़ो हुयो जो असांजी इन्हनि कुराड़नि खे एॾी मस्ती हूंदी हुई जो वाह नई शाखुनि तो टपा ॾींदा हुआ, जबलनि ऐं दीवारुनि तो छलांगूं लॻाईंदा हुआ। हीअ असांजा रिटायर ऑफिसर कंहिं वक़्त में एॾी इन्हनि खे मस्ती हूंदी हुई, कुर्सी ते वेठा हूंदा हुआ, केरु सॾु कंदो त कंध बि पोइते कोन वराईंदा हुआ, ॼण कंध में किली लॻल अथनि। अॼु वीचारा रिटायर थियण खां बाद घर में 10 दफ़ा पुट खे पिया सॾु कनि त पुट बि जवाबु कोन थो ॾे, फोट छा थियो अथई कुराड़ा मग़ज़ ई खाई वियो आहे। माना जवानी वई नी। मौलाना चांदी साहब फरमायो वही जवानी आई पीरी, कॾहिं शेर त कॾहिं कीरी, कॾहिं अमीरी कॾहिं फ़कीरी, उथण वेहण खां लाचार, हाणे हर भॼी विया यार। कॾहिं जोधा जवान सॾाइनि, कॾहिं थिड़ थिड़ थाबा खाइनि, पागल भी था पोड़ो भाइनि, कचहरीअ में भी कोन सुञाणनि, खिली खिली था टकनि ॿार, हाणे हर भॼी विया यार। कॾहिं अमीनो गुल गुलाबी, कॾहिं सोहणो मोहम्मदाबी, हाणे शौक़ रहियो न शताबी, अच्छा थी विया वार, हाणे हर भॼी विया यार। उॾरिया डिघेरा भॻा ॾार, चांडियो अब्द थियो लाचार, हाणे हर भॼी विया यार। माना जवानी आरज़ी आहे। पर मुंहिंजे नबी फरमायो तव्हांजो अक़ीदो ईमान सही हुजे, अमल चङा हुजनि, जन्नत में जेके वेंदा उहे सदाई जवान हूंदा, कॾहिं बि उन्हनि ते कुराड़ न ईंदी, सदाई जवान। हितां जूं ज़ालूं बि कुराड़ियूं थी वयूं, या तव्हां जेके कुराड़ा वेठा हो तव्हां जूं ज़ालूं जवान आहिनि, तव्हां मखण खाराईंदा हो 19 लाखे वारा, कचे में वेठा हो। असांजे कुराड़नि जन शौक़ ऐं शादियूं कयूं, उन्हनि जूं ज़ालूं बि कुराड़ियूं थी वयूं।
उन्हनि वीचारनि जा बि डंदड़ा भॼी पिया मुंहं में गुंज अची विया पर अल्लाह साईं फरमायो फजअलनाहुन्न अबकारा उरबन अतराबन लिअस्हाबिल यमीन सब चो सुभान अल्लाह 27 सिपारो सूरतुल वाक़िअ तो पढ़ा रब फरमायो जन्नत में मां रब तव्हां जे लाइ जेके ज़ालूं पैदा कयूं आहिनि उहे सदाई जवान हुजूं कर बि कुराड़ियूं कोन थियूं सदाई हिकु उमिरि बसि हिते आहे छा हिते खीर कोन पियो मिले मां चयो त कचे में अॼु खीर पी ड्रॉ कंदुसि चांहि जे लाइ बि खीर कोन मिलंदो त अध ते पाणी काढ़े ऐं फ्रिज में रखूं त ठीकु बिजली न आहे त धप करे वञे कुतो बि न लॻे पर हाणे चऊं था त भेण पाणी वारो खीर मिले तॾहिं बि भलो शहरनि में त अलाए छा था मिलाइनि खीर त आहे ई कोन न मेहिन जो न ढगिन जो कराची जो हिकिड़ो दोस्त हुयो चई साईं खीर फिटंदो आहे त धप करे वेंदो आहे पर कराची में खीर फिटे थो त ख़ुशबू थो करे माना अलाए छा था मिलाइनि के मसाला माना न मेह न ढगी न उन्हनि खे खड़ जी ज़रूरत न बूसे भाङ जी ज़रूरत अलाए छा आहे बसि वो सर्फ मिलाए को अच्छी शइ बसि ॿ टे मसाला था मिलाइनि खीर ठही पर अल्लाह साईं फरमायो व अनहारुम मिन लबनिन लम यतगय्यर तामुह सब जो सुभान अल्लाह 26 सिपारो सूरत मोहम्मद तो पढ़ा तव्हां कुरान मजीद जे मजलिस में वेठा हो रब फरमायो मां ते जन्नत में तव्हां जे लाइ खीर जा वाह पियो थो खोटरायां छाजूं मेयूं छाजूं ढगियूं न बकरी जी ज़रूरत न रिढ जी ज़रूरत न खड़ जी गिनती न बोह जो फिक्र न पलाल जो फिक्र कुरान तो फरमा हर जन्नती जे हर बंगले में खीर जो वाह पियो आंदो लम यतगय्यर ताम रब फरमायो खीर फिटंदो भी कोन उन जो जायको भी तब्दील कोन थींदो 24 कलाक साफ सुथरे खीर जो वाह हिते माखी कान थी मिले सियारे में मिलंदी त उन में भी अध ते खंड जी चाशनी मिलियल रोडन ते मानारा खयूं बीठा टारीअ में उहा माखी मानारे में बंद आहे असां सम्झोसीं त इहा ख़ालिस माखी आहे मानारे में हाणे कढी था ॾियनि शीशे में पर उते जो घर खणी वञ त भेणा खंड जी चाशनी शैतान भी परेशान आहे त भेणा ही मूंखे बि मारे या ठगीअ में मुंहिंजे ज़हन में बि इहा ठगी कान आई ही माण्हू मूंखे मारे या मुस्लमान अलाए कीअं उते मानारे में मोल साईं सुयूं सभु उहा खंड जी चाशनी कढी उहा मानेरे में था ईंदा असांजा अहिड़ा सादा माण्हू त भेणा ख़ालिस माखी खोड़ दोस्त असांखे माखी जो शीशो ॾियनि तोहफ़े में घर जो खणी वञूं त खंड जी चाशनी